सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में बैचलर डिग्री प्रोग्राम तहत प्री एंट्री टेस्ट 2024 त थी गुज़री, जंहिंमें कुल 90 मिंटनि जो पर्चो उम्मीदवारनि खे ॾिनो वियो। प्री एंट्री टेस्ट में कुल 9200 उम्मीदवारनि हिसो वरितो, जंहिंमें 1700 शागिर्द आहिनि ऐं 7500 शागिर्द मेल शागिर्द शामिल हुआ। प्री एंट्री टेस्ट दौरान हिफ़ाज़ती इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया हुआ, जंहिंमें पुलिस ऐं रेंजर्स जा अमलदार पिणु शामिल हुआ। प्री एंट्री टेस्ट दौरान आलामा आई कैंपस में समूरनि क्लासरूमनि में अलॻि अलॻि तौर ते शागिर्दनि खां प्री एंट्री टेस्ट जो पर्चो वरितो वियो। प्री एंट्री टेस्ट जो पर्चो टोटल 90 मिंटनि जो हुयो, जेको थी गुज़रियो। प्री एंट्री टेस्ट दौरान सिंध यूनिवर्सिटी में हज़ार शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं पहुतल हुया, जॾहिं त उम्मीदवारनि सां गॾु संदनि वालिदीन ऐं दोस्त बि शामिल हुया। प्री एंट्री टेस्ट दौरान सिंध यूनिवर्सिटीअ जा समूरा दाख़िली ऐं ख़ारिजी रस्ता बंदि कया विया हुआ, सवाइ हिकु रस्तो जंहिंमें उम्मीदवारनि खे सख़्तु चेकिंग खां पोइ एंट्री टेस्ट ऐं कैंपस में छॾियो वियो। उन दौरान वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटी डॉक्टर मामन सिद्दीक़ कलोड़ो मीडिया खां ॻाल्हाईंदे चयो त असां एंट्री टेस्ट दौरान हिफ़ाज़ती इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया आहिनि ऐं शागिर्द उम्मीदवारनि सां गॾु ईंदड़ संदनि वालिदीन या पेरेंट्स उन्हनि जे वेहण जो ख़ासि इंतज़ाम कयो वियो आहे। गॾोगॾु अणवणंदड़ वाक़े तोड़े कंहिं ॿियनि मामलनि खे ॾिसंदे एम्बुलेंस ऐं रेस्क्यू अमले खे पिणु स्टैंड बाय रखियो वियो आहे। जॾहिं त शागिर्द उम्मीदवारनि ऐं उन्हनि जे पेरेंट्स जे लाइ थधे पाणी जो बंदोबस्तु पिणु कयो वियो हो ऐं उन्हनि जे वेहण जे लाइ ख़ासि हिकु हॉल ठाहिया विया हुआ जिते उन्हनि खे विहारियो वियो हो। एंट्री टेस्ट दौरान पार्किंग जे लाइ पिणु अलॻि बंदोबस्तु कयल हुयो त जीअं कंहिं बि शागिर्द खे को परेशानी न थिए। मुख़्तियार बुरफ़त, इबरत न्यूज़, सिंध यूनिवर्सिटी जामशोरो।